अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नासिर मीरपुर बठोरो में नादरा आफिस अमले जी ज़ियादतियुनि जे खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि यूसुफ कुंभार, पुनल सोलंकी, अली रज़ा ख़ासकेली, GSN महाज़ जे अॻुवाण नोमान शोरो ऐं PTI अॻुवाण अशरफ जतोई जी अॻुवाणी में कारकुननि नादरा आफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। सिंध ऑनलाइन टीवी जे छठे जे ब्यूरो चीफ दया खान खुश्क मूजिब उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ अॻुवाणनि ऐं कार्ड ठाराइण लाइ ईंदड़ औरतुनि चयो त बठोरो में नादरा अमलदारनि पारां सिफारशी ऐं ख़र्ची ॾींदड़नि खे फौरी तौर ते टोकन जारी कया वञनि था ऐं कार्ड बि खेनि जल्दी ठाराए ॾिना वञनि था। हुन जो त बग़ैर सिफारिश जे ईंदड़ ऐं ख़र्ची न ॾींदड़नि खे महीननि जा महीना दरबदर कयो वञे थो। उन जो त उन खां सवाइ नादरा अमलदार ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि सां अणढंगे रवैये सां पेश अचनि था। हुननि दाह ॾींदे चयो त अवाम दुश्मन नादरा अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई न कई वई त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक खबरूं या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।